टीवी3 के नाज़रीन के अस्सलाम वालेकुम। नाज़रीन हमारी मेहरबानी है तमाम लाइक कयो था, सब्सक्राइब कयो पिया। इहा मेहरबानी तव्हांजी असांजे मथां थींदी रहे त जीअं असां अञा बहितर खां बहितर परफॉर्मेंस ॾेई सघूं। अॼु जो असांजो मौज़ू मौलाना फज़ल रहमान साहब जी उन इंटरव्यू बाबति आहे जेको हुन कल्ह मेन स्ट्रीम मीडिया ते ॾिनो आहे। मौलाना साहब जी कहिड़ी ॻाल्हि करियूं। मौलाना साहब जी शुरूआत थींदी आहे 73 जे आइन जे तनाज़ुर में ऐं ख़तमु थींदी आहे मूंखे छा मिलियो। ही इंटरव्यू ॾिसण खां पोइ जेके शयूं लिकल हुयूं या जिन खे सनद मिलियल कोन हुई, ख़बर सभिनी खे पवे थी पई यार मीडिया जो ज़मानो आहे, कहिड़ो कंहिंजो किरदारु आहे, कहिड़ो कंहिंजो किरदारु आहे, इहो अची थो वञे। पर जहिड़े नमूने सां हुन कल्ह वेही उन्हनि सभिनी शयुनि जी तस्दीक कई आहे, जहिड़ा इल्ज़ाम बानीअ PTI लॻाईंदो रहियो इस्टेब्लिशमेंट ते, त उन मां इहो ज़ाहिर थियो त जेको मौलाना साहब 2 ॾींहं पहिरीं चयो हुयो त PTI सां असांजा जिस्मानी झगड़ा कोन्हनि के नज़रियाती ऐं ख़्याली झगड़ा आहिनि। सो राति जे इंटरव्यू खां पोइ इहो महसूसु थियो त उन्हनि सां हाणे हुनजो हम ख़्याल ऐं नज़रियाती हिकिड़ो नओं ठाह थियणु वञी रहियो आहे। बानीअ PTI जे लाइ मौलाना साहब जा कुझु अलकाबात आहिनि। इदारे को जो नुकसान इन चंद दिनों में उसने पहुंचाया है शायद पाकिस्तान का दुश्मन उतना नुकसान न पहुंचा सके। CIA का रुकन है, उसका एजेंट है, उसका मुलाजिम है। ट्रम्प के मुलाकात पर इस किस्म की खुशियां मनाना और जश्न मनाना उसके एजेंट होने की दलील है। पहले भी आप लोगों ने उसका दिमाग खराब किया और इस मुल्क को यहाँ पर पहुंचाया, अब दोबारा उसका दिमाग खराब कर रहे हो। ये जमात अब एक फॉरेन एडेड पार्टी के तौर पर डिक्लेयर हो चुकी है। डील क्यों दे रहे हैं ऐसे मुजरिम को जिसने पाकिस्तान के शरीफ सियासतदानों को ज़लील और रुसवा किया। तख्ता उलट दिया। आने वाले वक्त में उसका दोबारा इख्तिदार में आने का ख्वाब भी कोई नहीं कर सकता। इस फितने की सरकोबी कर दी, दोबारा अवसर नहीं उठा सकता। 1 महीनो पहिरीं ताईं बि मौलाना साहब खे कहिड़ियूं कहिड़ियूं शिकायतूं ऐं कहिड़ी कहिड़ी इंफॉर्मेशन हुई जंहिं बुनियाद ते PTI जे बानी जे लाइ हू अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदो रहियो। एजेंट ताईं चवणु, साज़िशी माण्हू चवणु, पोइ आख़िर यकायक छा थी वियो आहे सिर्फ़ु इन जे करे त मौलाना साहब खे ड्यू शेयर कोन मिलियो। केरु ॾिए थो? अवाम में त मौलाना साहब डिॼे पियो न वञण खां पहिरीं। इलेक्शन जे साम्हूं जी ॻाल्हि सभु पई हुई न। मौलाना साहब इलेक्शन में वञणु कोन पियो चाहे, माना हुनखे इहो कन्फर्म हुयो त मुंहिंजी अवाम में पज़ीराई कोन थींदी। इन जे करे हू चाहे पियो त इहा अजीब क़िस्म जी सरकार, निगरान सरकार अञा वधे, गवर्नर मुंहिंजो वेठो हुजे। जॾहिं तव्हां संबंधी रखो था गवर्नर, तव्हां पंहिंजा माण्हू खणी था अचो, मिनिस्टर, कम्युनिकेशन मिनिस्ट्रियूं तव्हां वटि, PDM जा चेयरमैन अवां, उन वक़्तु तव्हांखे ख़बर कोन थी पए। ऐं अॼु चओ था पिया त मूं वटि फैज़ हमीद आयो हुयो। कल्ह अगरि अवां इस्टेब्लिशमेंट जे चवण ते एॾो वॾो एक्शन खयों आहे बक़ौल तव्हांजे, अञा ताईं पीपल्स पार्टी ऐं नून लीग इन शइ जी न तरदीद कई आहे, न ताईद कई आहे, न तस्दीक कई आहे। ऐं उन्हनि जे मथां इहो फ़र्ज़ु आहे त मौलाना साहब जे इंटरव्यू जो जंहिंमें हू चवे थो पियो त नो कॉन्फिडेंस फैज़ हमीद ऐं जनरल बाजवा जे चवण ते आंदी वई, उनजी हू तरदीद कनि जेकॾहिं हू वाक़ई ईअं न हुयो, ऐं जेकॾहिं हुयो त पोइ चुप। उन्हनि जी ख़ामोशी खे मौलाना साहब जी ॻाल्हि में सदाकत ते यकीन करण जे लाइ मजबूर थी पवंदासीं। जेकॾहिं मौलाना साहब कल्ह अवां इस्टेब्लिशमेंट जे चवण ते नो कॉन्फिडेंस आंदी, हिकिड़ी हुकूमत खे तव्हां डिएस्टेबलाइज़ कयो, जंहिंजे करे अॼु ताईं मुल्क भोगे थो पियो,
त पोइ इहो तव्हां ॿुधाईंदो त अॼु जेको तव्हां इंटरव्यू ॾिनो आहे ऐं तव्हां सफ़ा एंटी इस्टेब्लिशमेंट थी बीह रहिया आहियो, थोरो फ़र्क़ु में महसूसु थियो शेर अफ़ज़ल मरवत में ऐं मौलाना फज़ल रहमान में। अफ़ज़ल ऐं फज़ल सिर्फ़ु अलफ़ जो फ़र्क़ु पिया आयो, ईअं पिया लॻो ॼण हुन ख़बर आई है PTI JUI भाई भाई है। मौलाना साहब चयो त धांधली थी आहे, सभु मञूं था धांधली थी आहे, कई कंहिं आहे नालो वठो, त नालो था वठनि त कंहिं करे निगरान सरकार कराई आहे। निगरान सरकार जे हथ में छा आहे, जेके जंहिं बि धांधली कराई आहे उन्हनि जो तव्हां ओपन नालो वठो ऐं उन धांधली जो बेनिफिशरी केरु आहे। मौलाना साहब जिन जिन सीटुनि ते हारियो आहे उन मां 90% सीटूं PTI खटियूं आहिनि ऐं तव्हां वञो पिया उन्हनि सां ठाह करणु, उन्हनि जी ॿोली तव्हां ॻाल्हाईंदो, माना हाणे तव्हांजी ज़हनी ऐं जिस्मानी हमआहंगी थिए थी पई। ऐं कल्ह ताईं तव्हां जंहिं PDM जा सदर हुयो, अॼु तव्हां उन PDM खे लताड़ियो पिया। इन जे करे त तव्हांखे फ़ाइदो कोन मिलियो आहे, इन जे करे तव्हां जेको ड्यू शेयर घुरियो पिए उहो तव्हांखे न ॾियारियो आहे। ईअं थो महसूसु थिए त हिन वक़्तु जीअं PTI जो बानी चवंदो हुयो त इस्टेब्लिशमेंट ऐं हुकूमत हिकिड़े पेज ते आहे, पूरे पाकिस्तान में इलेक्शन जे ख़िलाफ़ु धरणा अची विया आहिनि। मौलाना फज़ल रहमान जहिड़ा माण्हू उहे वेही ओपनली अवां जे मथां तनक़ीदूं कनि था पिया। शायदि इहो सबबु इन जे करे आहे त मौलाना साहब ॾिठो आहे PTI जेका तनक़ीद कई आहे जाइज़ कई आहे नाजाइज़ कई आहे, माना उन जेको एंटी इस्टेब्लिशमेंट बयानो रखियो आहे उन जे करे अवामी तौर ते वोट मिलियो PTI खे, पर इस्टेब्लिशमेंट ख़ुदि बैकफुट ते अची वई आहे ऐं हाणे साॻियो हरबो मौलाना साहब इस्तेमालु करे इस्टेब्लिशमेंट खे अञा बैकफुट ते करे चाहे थो त हुनखे ड्यू शेयर मिले। सियासतदान अहिड़े क़िस्म जा अमल करे छा था साबित करणु चाहिनि? उहे चाहिनि था त अञा जेको हिन वक़्तु पंहिंजी इलेक्शन खां पोइ मुल्क अदम इस्तेहकाम तरफ़ वञे पियो उन में वधारो अचे। हींअर जंहिं पोज़ीशन ते असीं बीठा आहियूं, पॉलिटिकल माण्हुनि जो फ़र्ज़ु आहे त हिन भंवर मंझां मुल्क खे कढी वञे। छो कोन मख़लूत हुकूमत ठहंदी आहे? जॾहिं नून लीग ओपन चवे थी पई त जेकॾहिं आज़ाद उम्मीदवार बैक्ड बाय PTI वटि अक्सरियत आहे त अचे पंहिंजी साबित कर, न त पोइ आख़िर में जेकॾहिं पीपल्स पार्टी ऐं नून लीग या MQM जिन बि शर्तनि ते ठहनि था पिया, जाइज़ ऐं नाजाइज़, असां वटि का उसूली सियासत आहे। 73 जे आइन में जे तनाज़ुर में तव्हां कॾहिं उसूली सियासत कई आहे? हिन सॼे जेको कल्ह खां वठी माहौल हलियो आहे न, मौलाना साहब हिकु लूज़र जे साम्हूं तौर ते साम्हूं आयो आहे। हर पार्टी वटि माण्हू वटि हुन जे लाइ जेको एतिराम हुयो न उहो मुतज़लिल थियो आहे। उहो PTI सां भली ठहे, पर इहो चवणु त जेका PDM हुकूमत जेका आंदी हुई नो कॉन्फिडेंस, उहा इस्टेब्लिशमेंट चवण ते आंदी हुई त पोइ PDM हुकूमत उन्हनि जे चवण ते ठही। पोइ उन में तव्हांजो कम्युनिकेशन मिनिस्टर वेठो हुयो, तव्हां जेके फ़ाइदा वरिता पिए उहे सभु उन्हनि जे चवण ते हुया। हीउ दौरु अची वियो आहे, हीउ वक़्तु अची वियो आहे त इस्टेब्लिशमेंट खे बि सोचणु खपे। उन्हनि जे फ़ैसिलनि जे करे, उन्हनि जी हद खां वधीक मुदाख़लत जे करे जेका मुल्क जी पोज़ीशन थी बीहे पई उहा ॾाढी ख़राब तरफ़ वञी रही आहे। इन ते सभु गौर कयो, न सिर्फ़ु पॉलिटिकल माण्हू, इस्टेब्लिशमेंट, इहे सभु पाण में वेही फ़ैसिलो कयो त मुल्क खे कहिड़े पासे वठी वञिणो आहे। हिन वक़्तु जेको मज़बूत तरीन इदारो आहे उहो इस्टेब्लिशमेंट आहे। पॉलिटिकल माण्हू सम्झनि, जेकॾहिं मौलाना साहब बि ॿोली शेर अफ़ज़ल वाली ॻाल्हाईंदो त उन सां जेको अवाम अॻे ई विरहायल आहे अञा वधीक विरहाइबो। बहितर इहो थींदो त जल्द खां जल्द जहिड़ी बि हुकूमत आहे उहा ठहे, उनखे कमु करणु ॾिनो वञे। जिन माण्हुनि खे एतिराज़ आहिनि ऐं जिन जिन सीटुनि ते एतिराज़ आहिनि उन्हनि सीटुनि खे बिल्कुलु शफ़ाफ़ तरीक़े सां उन्हनि जी अकाउंटेबिलिटी थिए। ऐं जेकॾहिं उते वाक़ई धांधली थी आहे ऐं नज़र बि ईअं थो अचे त थी आहे,
त पोइ उहे सिर्फ़ु धांधली वारा हल्का उन्हनि में रीइलेक्शन थियण में को हर्ज कोन थींदो, पर उहे जेके आरओज़ ऐं डीआरओज़ हुया न उन्हनि खे बि कैफ़रे किरदार ताईं पहुचाइणो पवंदो। सियासतदाननि खे अकुल खां कमु वठिणो पवंदो। अहिड़े क़िस्म जा बयान उन्हनि खे त थी सघे थो फ़ाइदो ॾियनि या न ॾियनि, पर मुल्क खे तमामु घणो नुक़सानु ॾींदा। मौलाना साहब खे पंहिंजे इंटरव्यू में सोचणो पवंदो। मौलाना साहब खे अहिड़े क़िस्म जा इंटरव्यू ॾियण खां पहिरीं जंहिंमें हू चवे थो पियो त असां रस्ता तपाए छॾींदासीं त पोइ मुल्क तपी वेंदो, ऐं मुल्क अहिड़े क़िस्म जी का बि नई एक्शन में उन में सभु कोन्हे का वञण जी। मौलाना साहब मायूस कयो आहे, ऐं मौलाना साहब जो जेको एतिराम हुयो हर कंहिं इदारे में उन में वॾो फ़र्क़ु आयो आहे। छा न सॼे जेको डैमेज थियो आहे उहो त थियो आहे नून लीग जो। नून लीग इन जे बावजूदि बि हू चाहे थी पई त मुल्क जे भलाई जे लाइ गॾिजी सॾिजी कमु कजे। मियां साहब बैकफुट ते अची वियो, शहबाज़ शरीफ़ खे हुन अॻियां आंदो आहे सिर्फ़ु इन जे करे त जेका इनस्टेबिलिटी मुल्क में आहे उनखे कंहिं हद ताईं बहितर कजे। इहो सॼो वज़न नून लीग ते न पवणु खपे। इहो सॼो वज़न सभई पॉलिटिकल पार्टीज़ बशमूल इस्टेब्लिशमेंट पंहिंजे कुलनि ते खणे त जीअं मुल्क अॻिते हलण जे क़ाबिल थी सघे। जे न त महीने ॿिनि खां पोइ असां ॾिसंदासीं असां ताला किथे बीठा हूंदासीं। ॿियनि सियासतदाननि मां तवक़ो आहे त घटि में घटि मौलाना साहब वारो कमु न कंदा, ऐं इस्टेब्लिशमेंट ऐं ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट मां इहा तवक़ो करियूं था पिया त जिन जिन हल्कनि ते एतिराज़ थियनि था पिया उन्हनि मां कुझु हल्का खणी उन्हनि जी फोरेंसिक कराई वञे त छा जेके बैलेट जा काउंटर हुया उन्हनि ते जेके थंब इम्प्रेशन आहिनि उहे सही लॻा आहिनि या ग़लति लॻा आहिनि, ऐं पोइ उन्हनि हल्कनि जी इलेक्शन खे कैंसिल कयो वञे। मौलाना साहब 73 जे तनाज़ुर में इहो को सुठो फ़ैसिलो कोन्हे को, इन जी तारीफ़ कोन थींदी। सो नाज़रीन, सूरत हाल अॼु जी इहा ई आहे। अव्हां जे फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। अला भाई।